फैज़गंज तालुके जी मशहूर शख्सियत ऐं पीरपाॻारे जो दावती फक़ीर पल्यो फक़ीर चांग 92 साल जी उम्र में लाॾाणो करे वियो आहे। संदसि टीजे जी रस्म में मेंबर सूबाई असेंबली सिंध ख़लीफ़ो वरियाम फ़क़ीर ख़ासकैली ख़ुसूसी शिरकत कई। जंहिं महिल ख़लीफ़े वरियाम फ़क़ीर ख़ासकैली मरहूम दावती पल्यो फ़क़ीर जे वॾे फर्ज़ंद फ़क़ीर वली मोहम्मद चांग खे पीर साईं पाॻारे जो दावती मुंतख़ब करे हुर जमात जी वरियामानी तरीक़े जो दावती वारी पग बदिराई। पीर साईं पाॻारे जी दावती वारी पग बदिराइण वारी तक़रीब में नायब खलीफ़ो फ़क़ीर सुभान अली हिनोरो, पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल सेक्रेटरी ऑर्गेनाइजर सिंध फ़क़ीर इंजीनियर अब्दुल करीम शहर, मेंबर फैसला कमेटी दरगाह रोज़े दनी रहमतुल्लाह अलैह फ़क़ीर अली अहमद चांग, फ़क़ीर खादिम हुसैन आरादीन, दावती फ़क़ीर शमसदीन शहर, दावती फ़क़ीर नूर मोहम्मद चांग, कमाल फ़क़ीर पयार, फ़क़ीर साईं बख्श वसान, तालका सदर पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल अख्तर हुसैन राजपाल, यूसी खुशखैर मोहम्मद जो चेयरमैन अतर हुसैन लाशारी, कादिर बख्श चांग, सिकल चांग, मुनवर हुसैन चांग, रईस आलम खान चांग, फैद बशीर बामन, एडवोकेट वसीम राजा चांग, एडवोकेट जावेद इकबाल, MSF तालका सदर ज़ाकिर हुसैन चांग, अगलो नाज़िम अमीर हुसैन चांग समेत हुर जमात जे वॾनि शिरकत कई। उन मौक़े ते हुर जमात जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पल्यो फ़क़ीर हुर जमात तौर फैज़गंज जी अवाम लाइ हज़रत रोज़े दनी रहमतुल्लाह अलैह ऐं पीरान पाॻारा जो मोहब्बत, अमुन, प्यार ऐं शफ़क़त जो पैगाम बहितरीन नमूने पहुचायो ऐं 1965 ऐं 1971 वारी पाकिस्तान भारत जंग में भरपूर नमूने हिस्सो वरितो। संदसि जूं हुर जमात लाइ कयल कोशिशूं कंहिं खां लिकल न आहिनि। जॾहिं त नएं चूंडल दावती फ़क़ीर वली मोहम्मद चांग पीर साईं पाॻारे ऐं ख़लीफ़े वरियाम फ़क़ीर जा दौरा मञी चयो त पीर साईं पाॻारे जन महिरबानी कई आहे जो मूंखे एॾी वॾी ज़िमेवारी ॾिनी आहे। मां पंहिंजे बाबा जे मिशन खे अॻिते वधाईंदुसि ऐं पीर साईं पाॻारे जो पैगाम सुठे नमूने हुर जमात ताईं पहुचाईंदुसि। अली बख्श चांग, सोच TV, फैज़गंज।